अलख़िदमत जमात इस्लामी पारां हिते बि जेको आहे त नंढा नंढा जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि में तव्हां हिते जेको आहे त बाण ऐं जेको आहे दवा वग़ैरह तव्हां तक़सीम कयो पिया, इन हवाले सां असांखे थोरो ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन वक़्तु जेको फ्लड जी सूरत हाल थी, बरसात जी सूरत हाल थी, उन में जमात इस्लामी अलख़िदमत फाउंडेशन आवाम जे लाइ उनखे रिलीफ पहुचाइण लाइ हिकिड़ी भरपूर कोशिशि की इब्तिदाई ॾींहंनि में खुराक जे लाइ राशन पको पकायो खाधो घरनि ताईं पहुचाइण, उनखां पोइ राशन पहुचाइण, मच्छरदानियूं ऐं मच्छर स्प्रे कसीर तादाद में उन्हनि माण्हुनि ताईं जेको मेडिकल कैंप जो इनेकाद कयो वियो ऐं उनखां अलावा राशन हर ग़रीब मिसकिन माण्हुनि ताईं पहुचायो बग़ैर कंहिं रंग नसुल ज़ात मज़हबी मसलक जे उन ग़रीब माण्हुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारण भरपूर कोशिशि कई हुई। अॼु असां सोचियो त जेके बि नंढा नंढा ज़मीनदार आहिनि जेके बि हिन फ्लड में बुरी तरह मुतासिर थिया आहिनि त छो न उन्हनि जी मदद कई वञे, उन्हनि जी सपोर्ट कई वञे ताकि हू पंहिंजे वापसि उन बहाली में अची वञनि, पंहिंजे पेरनि ते बीह वञनि। त अॼु अलख़िदमत जमात इस्लामी तरफ़ां 80 लख रुपए जी मालीअ जो ही भाण ऐं ॿिज दवाऊं उन नंढनि ज़मीनदारनि खे जेके भी इन फ्लड में बुरी तरह मुतासिर थिया, जेके पोखी कोन थी सघी, हाणे उन पंहिंजी पोखी कया उनजे भाण ऐं ॿिज जी मद में उनखे सपोर्ट कयो। उन हवाले सां अॼु ही प्रोग्राम इन कया वियो। जमात इस्लामी अलख़िदमत इहो तय कयो आहे इंशाअल्लाह ताला हिन वतन अज़ीज़ में उन ॾींहुं ताईं सुख सां कोन विढ़े जेसीं ताईं असांजो हर नंढो वॾो माण्हू ग़रीब आवाम खां वठी ज़मीनदार ताईं पंहिंजे पेरनि ते बीहे, पंहिंजे सुख जो साह खणे, पंहिंजी माली पोज़ीशन बहितरी तरफ़ अची वञे, तेसीं ताईं इंशाअल्लाह ताला उनजी मदद करणी आहे, उनजी सपोर्ट करणी आहे, उनजी ख़िदमत करणी आहे। दादा असां त को झंडो मरी ॻोठ फज़ल चढ़ण आया आहियूं, असीं नंढा ज़मीनदार आहियूं, असांखे भाण ॿिज दवाऊं वग़ैरह सभु कुझु असांखे अलख़िदमत वारनि जे जमात इस्लामी जी तरफ़ां नंढा ज़मीनदार आहियूं, असांजी ख़िदमत कई अथनि, वॾी सुठी हेल्प कई अथनि, हिन शुक्रगुज़ार आहियूं असीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आपका बहुत शुक्रिया। आपके ज़रिए ये पैगाम इस माशरे में और कम अज़ कम टंडोलार की ज़िला इंतज़ामिया को पता ज़रूर जाना चाहिए कि ज़िला इंतज़ामिया ने वो काम नहीं किया सिवाय इसके कि गवर्नमेंट के वसाइल को बर्बाद किया। अलख़िदमत ने 178 ज़मींदारों को, किसी की 1 एकड़ है, किसी की 2 है, किसी ज़मींदार की 5 एकड़ ज़मीन है, हमने इंतखाब किया कि कम अज़ कम ज़्यादा से ज़्यादा 5 एकड़ ज़मींदार वालों को मुंतखब किया जाए और उससे कम जितने भी हैं उन लोगों को तलाश किया जाए और उनको खाद की शक्ल में, पोटाश की शक्ल में, अद्वियात की शक्ल में वो चीज़ें मुहैया की जाएँ ताकि जो उनके ज़मीन में बढ़ोतरी में रुकावट जो बन रही है वो ख़त्म हो सके और इंशाअल्लाह अज़ीम इसके नताइज भी आपको मिलेंगे। अलख़िदमत फाउंडेशन ने एक बाकायदा निज़ाम कायम किया कि हमारा फील्ड ऑफिसर साइड में गया, उसने उस इलाके की ज़मीनों का सर्वे किया, वहाँ जो ज़मीन के मालकान हैं छोटे उनसे मुलाकात की और उनकी ज़मीनों का इंतखाब किया। उसके बाद एक डेटा बनाकर कंपनी को भी भेजा गया, रीजन को भी भेजा गया, एक बड़ा शफाफ तरीका था। लेकिन दवा देने के बाद भी हमारा तरीका ये है कि हम आज के बाद ही प्रोग्राम ख़त्म नहीं हो जाएगा, 3 महीने मज़ीद इंशाअल्लाह अज़ीम जब तक गंदम की फसल पूरी ना हो जाए, तैयार ना हो जाए, उस वक्त तक हमारी फील्ड की टीम भी और हमारे एग्रीकल्चर के जो नुमाइंदे हैं साहिबान के, वो भी इन ज़मीनों का सर्वे करेंगे और कोशिश करेंगे कि नताइज बेहतर मिलें। इंशाअल्लाह अज़ीम जब उनकी हिदायत के मुताबिक अमल करेगा हमारा ज़मींदार तो नताइज यकीनन बेहतर मिलेंगे। और जो पैगाम दिया गया आज के प्रोग्राम के ज़रिए कि आप इसमें अल्लाह का हिस्सा ज़रूर रखें। अल्लाह का हिस्सा अल्लाह ने मुकर्रर किया नसाब, वो है उशूर का। उशूर देंगे तो आप अल्लाह पर कोई एहसान नहीं करेंगे, आपके लिए खैर और बरकत का सबब बनेगा, लेकिन इससे बढ़कर अगर आप इसार करेंगे तो वहाँ अल्लाह के यहाँ आपका 2 अजर होगा। तो हमारी इस पैगाम को जो है दुनिया में पहुँचाना चाहिए कि हम हर बात पे सरकार की तरफ ना देखें, कुछ काम अपनी मदद आपके तहत भी करने की सोचें। ये ज़मींदार थोड़ी सी मेहनत करेंगे तो इनको इतने वसाइल जमा हो जाएंगे, इंशाअल्लाह इनको कहीं लाइन में लगने की ज़रूरत नहीं पड़ेगी, ना किसी एहसास प्रोग्राम की तरफ देखना पड़ेगा, ना किसी बेनज़ीर प्रोग्राम की तरफ देखना पड़ेगा। इसलिए कि थोड़े थोड़े पैसों के लिए मैं देखता हूँ कि ख़वातीन बैंकों के बाहर लाइन लगा के खड़ी हैं, पुलिस के लोग उसको धक्के दे रहे हैं, बाज़ जगहों पे लोग एक्स्ट्रा पैसे लेके उनको पेमेंट कर रहे हैं। मतलब एक तरह से इंसानियत की तज़लील का जो निज़ाम है, हमारी कोशिश है कि वो ख़त्म हो जाए और लोग अपनी मदद आपके तहत हो जाएँ, लेने वाले ना बने, देने वाले बन जाएँ। यही हमारा पैगाम है। बहुत शुक्रिया यार। यो असां यूसी झंडो मरी जा असांखे जेको आहे सो भाण ॿिज जी ॾाढी ज़रूरत हुई, फसल तबाह थी विया ऐं हिननि जमात इस्लामी वारनि जेको भाण भीतर ॾिनो आहे, हिन सां वरी असांजो जेको आहे हौसले अफ़ज़ाई थी वई आहे ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं जमात इस्लामी जा। गवर्नमेंट मां अञा का बि शइ न मिली आहे ऐं हिननि जेको आहे सो जमात इस्लामी वारनि एतिरी हेल्प असां सां कई आहे जो असां हिन जी जेको आहे सो माना शुक्र अदा करण खां बि माना सम्झ त वधीक
जेको आहे हिननि असांजो कमु कयो आहे ऐं हिननि तमामु असांजी सुठी हेल्प कई आहे। हौसले अफ़ज़ाई सिर्फ़ु असांखे जमायत इस्लामी कई आहे, गवर्नमेंट मां अञा को बि रिलीफ कोन मिलियो आहे असांखे अञा ताईं। अल खिदमत और जमायत इस्लामी की जानब से यहाँ पर खाद और दवाई वगैरह जो छोटे जो किसान हैं उनको दिए जा रहे हैं, उसी हवाले से आप हमें बताएं। जैसा कि आपको मालूम है, आज बड़े पैमाने के ऊपर बरसात से जो हमारे ज़मींदार छोटे ज़मींदार मुतासिर हो गए थे, उनकी ज़मीनें पानी में डूब गई थी, तो माशी तौर के ऊपर तो बेचारे बहुत ज़्यादा बदहाल हो गए थे। तो वो इस काबिल नहीं थे कि वो जो है ज़मीन के लिए कोई खाद खरीद सकें, कोई अद्वियात खरीद सकें। तो इसके लिए जैसा कि अल खिदमत ने दूसरे शोबों के अंदर जो है काम किया, राशन के हवाले से, अपने जो है उनकी जो है मकानात के हवाले से, दीगर हवाले से, इसी तरीके से जो है ये शोबा भी ऐसा था कि अगर इसके ऊपर अल खिदमत कुछ ना कर सकती तो वो माशी तौर के ऊपर बहुत ज़्यादा डिस्टर्ब हो जाते। इसलिए अल खिदमत ने बड़े पैमाने के ऊपर इनको खाद की भी फराहमी शुरू की है, बीज की फराहमी शुरू की है, अद्वियात की फराहमी शुरू की है, ताकि ये आइंदा जो है अपने पैरों पर खड़े हो सकें और माशी तौर के ऊपर वापस जो है अपने इस काबिल हो सकें कि अपने मामला चलाएँ जो है वो। और इंशाअल्लाह ताला जो है अल खिदमत जब तक ये मुकम्मल बाल नहीं हो जाएंगे, अल खिदमत इनके लिए काम करती रहेगी जो है वो। बा पहिरीं अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो इनायत अली आहे, तेलको झंडो मरीज़ लुटन वाले ऐं जमात इस्लामी लख करोड़ एहसानमंद आहियां जे असां सभिनी भाइरनि खे सॼे हिन ॾुखे टाइम ते मदद कई आहे। हुकूमत जी तरफ़ां असांखे कुझु बि कोन मिलियो आहे, बहरहाल ये वरी बि जे अलाह जा लख एहसान हिननि जी पार्टी जी जमात इस्लामी अल खिदमत जी तरफ़ां असांखे जेको नवाज़ियो वियो आहे, शुक्रगुज़ार आहियूं। जीअं पूरे पाकिस्तान में अल खिदमत तहमीर वतन के हवाले से हिकिड़ी मुकमल जेको आहे सो नंढा जेके काश्तकार आहिनि, नंढा ज़मींदार आहिनि, जेके 4 कमु कंदा, उन्हनि जी बहाली लाइ छो जो अॻिमें उन्हनि जो कपह जो फसल जेको आहे सो तक़रीबन ख़तमु थी चुको, त हाणे जेको आई पे कणिक पे आई, उनखे जेको आहे सो उन्हनि खे माली मदद करण लाइ हिकिड़ो हाणे ॿुधे जो जेको प्रोग्राम हुओ, जंहिंमें असां टंडोले में तक़रीबन जेको 80 लख रुपए जो सामान असां जेको आहे सो 200 नंढा जेके ज़मींदार आहिनि, 3-4 एकड़ या 1 एकड़ उन्हनि खे तक़सीम कयो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असांखे यकीन आहे त इहे जॾहिं ज़मींदार पंहिंजी हिन खेती बाड़ी में यानी कम खे लॻाईंदा त उन मां हुन पंहिंजे पेरनि ते जेको आहे रहंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं आउं इहो ॿुधायां त मौला अली जो हिकिड़ो कौल आहे त 2 शख़्स हमेशह यादि रहिजी वेंदा आहिनि, हिकिड़ो तकलीफ़ ॾियण वारो ऐं ॿियो तकलीफ़ में कमु अचण वारो। त तकलीफ़ तां मूंखे आउं इहा ॻाल्हि चवंदुसि त अल्हम्दुलिल्लाह जमायत इस्लामी असांखे हर तकलीफ़ में कमु आई आहे, उहा चाहे कहिड़े बि लिहाज़ सां हुजे। हाणे हिन वक़्तु तव्हां ॾिसो था जीअं बोर्ड शुरू थी हुन वक़्तु पहिरियों जमायत इस्लामी कमु इहो कयो जो ग़रीबनि जे अंदरि खाधो जेको सो पकल विराइण शुरू कयो। उन खां पोइ उन्हनि खे वरी जमायत इस्लामी अल खिदमत उन्हनि जे घरनि मां पाणी कढण जे लाइ मशीनियूं ॾिनियूं। वरी जॾहिं मच्छरनि जो आज़ार वधियो त वरी दूं वारी जेका मशीन आहे उहा ॾिनी। उन खां पोइ तरपाल विराया, मच्छरदानियूं विरायूं, उन खां पोइ कपिड़ा जुतियूं। उन खां पोइ ॾिसो न इहे ख़िदमतूं करण खां पोइ अल खिदमत हर लिहाज़ सां हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त भाण जूं 8 बोरियूं बल्कि 10 बोरियूं भाण जूं आहिनि, काफ़ी ॿिज सारो आहे ऐं इहो सभु कुझु तक़रीबन लॻभॻि इन जी रक़म आहे 93,000 खां 1 लख रुपए ताईं जेका इहा रक़म पुॼे पई, उहा जमायत इस्लामी काश्तकारनि में विरायो आहे। वरी अगरि तव्हां अल खिदमत जो कमु ॾिसो था, यतीमनि जे लाइ आगोश सेंटर आहे ऐं बेवाउनि जे लाइ उनजो अलॻि सेंटर आहे, बीमारनि जे लाइ अल खिदमत आहे। हर लिहाज़ सां जमायत इस्लामी इंसाननि सां गॾु आहे, असां सां गॾु आहे, अवाम सां गॾु आहे। हीअ जेके कूड़ियूं दवाऊं कंदा रहंदा त असीं अवाम सां हर वक़्तु गॾु आहियूं। माज़रत सां इहो सिर्फ़ु दवाऊं आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह जमायत इस्लामी पहिरीं बि अवाम सां गॾु हुई तकलीफ़ुनि जे वक़्त में। हिन वक़्तु बि हिन सूरत में तकलीफ़ुनि में जमायत इस्लामी गॾु आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि जमायत इस्लामी तकलीफ़ुनि में तव्हां सां गॾु रहंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आदा अल खिदमत जे तरफ़ां माण्हुनि खे तमामु घणो रिलीफ ॾिनो वियो आहे। अॼु बि काश्तकार जेके नंढा आहिनि उन्हनि जे लाइ ॿिज भाण तक़रीबन 80 लख जो भाण ॿिज भाण ॾिनो पियो वञे। अल खिदमत माण्हुनि खे राशन सभु कुझु ॾिनो आहे। तमामु घणी जेका अल खिदमत जो कमु आहे हिन मज़े ऐं हिन खां अॻे बि कयो आहे। हिन खां पोइ बि उन्हनि जो चवणु आहे त भई असीं अल खिदमत वारा कोन छॾींदासूं। जेके बरसाति मुसातिल थियल आहिनि उनखे घर बि ठाहे ॾींदासूं ऐं उन्हनि जो तमामु घणी स्पेक कंदासूं।
ऐं अलाह हिननि खे ताक़त ऐं कुवत ॾिए त हिननि ग़रीबनि जी मदद पिया कनि हिननि जो शुक्रियो तमामु महिरबानी। जीअं त अॼु जेको अल ख़िदमत फाउंडेशन जमायत इस्लामी पारां डिस्ट्रिक्ट टंडोलियार जे जेके नंढा जेके आबादकार आहिनि उन्हनि में बाण ऐं दवा वग़ैरह जो तक़सीम कयो वियो आहे, उन हवाले सां थोरो असांखे ॿुधाइजो। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह ला यहदी मन हुवा काज़िबुन कफ़ार। अल्लाह तबारक तआला सूरत ज़मर में इरशाद फरमाता है कि मैं ऐसे शख्स को हिदायत नहीं देता जो झूठा और काफर है। अल्लाह का शुक्र है कि उस जमात से ताल्लुक़ है, जमात इस्लामी से और अल खिदमत में। जैसे ही लोग परेशान हुए बारिश में और हमने मच्छरदानियाँ, पका हुआ राशन और सूखा राशन और लोगों की खिदमत, लोगों की देखभाल और अल खिदमत की तरफ से बहुत ही काम किया है। आज जो राशन की जो अपना खाद और बीज और साहिबान की तरफ से यूरिया का है, जो छोटे किसान को यानी कि ऊपर लेकर आना, ये अल खिदमत ने माशाल्लाह पूरे मुल्क में बड़ी खिदमत की है। अल्लाह तबारक तआला इनको कामयाबी दे। और इन्होंने पहले भी बहुत काम किया, अब भी बहुत काम किया, हत्ता कि ये ज़िम्मेदारी थी गवर्नमेंट की। गवर्नमेंट स्टेट सोई हुई है, स्टेट सो गई, ख़त्म हो गई बिल्कुल, यानी कि जैसा कर है ही नहीं। जब बैतुल माल उनके पास है तो उनका काम है, लेकिन ये अल्लाह ताला का शुक्र है कि ये हमारे जो बड़े मुकर्रिन हैं अपना ज़िले के हैं या कराची के, इन्होंने हमारे तक, हमने आगे लोगों को मोटिवेट किया और इन तक पहुँचाया। अल्लाह ताला हमें खुशहाली दे, सूबे में आएगी, हारी में आएगी, ज़मींदार में आएगी, हमारा मुल्क भी तरक्की करेगा। बहुत खिदमत की इन्होंने और खिदमत करते रहेंगे इंशाल्लाह। साईं ॾिसो, अल ख़िदमत फाउंडेशन उहा फाउंडेशन आहे जेका हीअ आफ़त अलाह जे तरफ़ां पहिरें ॾींहुं वसणु शुरू थी वई, उन ॾींहं खां मैदान में लथल आहे। ऐं अल ख़िदमत उहे अल्हम्दुलिल्लाह कम कया आहिनि जेके वक़्ति हुकूमत खे करणु खपनि हा, पर वक़्ति हुकूमत असांजी नज़रुनि खां ग़ाइबु रही। ऐं अल ख़िदमत पहिरें ॾींहं खां मैदान में लथल आहे। जीअं मुख़्तलिफ़ मेडिकल कैंप्स थी वियूं, राशन बैग्स थी विया, टेंट सिटी थी विया। उन खां पोइ हाणे ॾिठोसीं त अल ख़िदमत फाउंडेशन उन्हनि ज़मींदारनि खे, नंढनि ज़मींदारनि खे बि सहारो ॾे जेके हिन बारिश खां तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। छो जो उन्हनि जो तयारु फसल हुयो, जेको कपह जो फसल उन्हनि जो तयारु थियो हुयो ऐं जेको बारिश स्टार्ट थी वई हुई त उन्हनि खे इलाही इफेक्ट पहुतो हुयो। ऐं अल ख़िदमत फाउंडेशन जेको आहे उन्हनि जे लाइ अॼु ही हेॾो वॾो प्रोग्राम, हिन वॾी सतह ते प्रोग्राम जेको हुकूमतनि खे करणु खपे हा, पर अॼु अल्हम्दुलिल्लाह टंडोलियार शहर में अल ख़िदमत फाउंडेशन जे तवसुल सां तक़रीबन 160 ज़मींदारनि खे अॼु राशन पंहिंजो मुख़्तलिफ़ दवाऊं ऐं उन सां गॾु जेकी खाद आहे उहा ज़मीनुनि जी ॾिनी पई वञे। ऐं इन खां अलावा इहो बि चवणु चाहींदासीं अल ख़िदमत फाउंडेशन हिते बीहंदी न, अल ख़िदमत फाउंडेशन जो सफ़र अञा जारी आहे, न सिर्फ़ु हिन ज़िले, न सिर्फ़ु हिन तालके, न सिर्फ़ु हिन डिवीज़न, पर सिंध खे छॾे पर मुल्क जी सतह ते बि तव्हां वेंदव त जिथे बि कुदरती आफ़ात ईंदियूं आहिनि त उते अल ख़िदमत फाउंडेशन ॾींहं पहिरें खां ॾींहं आख़िरी ताईं मौजूदु हूंदी आहे। इंशाअल्लाह अॻिते बि इहो सफ़र जारी ऐं सारी रहंदो।